सुना अस्सलाम वालेकुम या अली मदद। ये तव्हांजे आॾो कहानी बयान था कयूं हिकिड़ी जेको ग़रीब हूंदो पर टिजणो हूंदो उन सां गॾु चालाक हूंदो। पोइ टिजणो जेको तमामु हद खां घणो हुयो। पोइ ॻोठ हुनजे में कुझु हे कोन ठहंदो कंहिंसां न को हिन सां ठहंदा। पोइ उन हिसाब सां ॻोठ छॾे ऐं निकिरी रवानो थियो। परे मंज़िल कंहिं ते निकिरी वियो। उते जीअं हे वियो तीअं रस्ते मूं बेदा बि ॿ टे के हथे हिनखे अची विया। उहे बि गीदे में विधाई वेंदो रहियो अॻिते अॻिते। तव्हां त मंज़िल कंहिं ते वञी हिकिड़े झंगल में पहुतो। झंगल में पहुतो त उते ॾिठई त देह हिकिड़ा ॿ टे वेठा। हे बि वञी पहुतो सलाम वालेकुम वालेकुम सलाम। हे जो पोइते ई हो त ड्रिगो त सही चई हाणे भॼंदुसि त खाईंदा। चालाक त हुयो भॼंदुसि त खाईंदा। हाणे सिधो थी साम्हूं वञ अची पहुतो न। हुन पुछियुसि भाउ केरु आई माण्हू या बचड़ा हेॾे कीअं भुलियो तोखे मोत क्यों या। हुनजो न बाबा अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। तव्हां ते मुंहिंजी अखी कोन थी ॿुधे। मां जेको आहियां थो पथरनि मूं पाणी कढंदो आहियां। तव्हांजो थी वियो आहे दिमाग़ ख़राबु। अहिड़े ईअं कीअं चई न चओ त करे ॾेखारियऊं। हुननि बेदा कॾहिं देहनि ॾिठा कोन हिन बेदा टे चारि कढिया कढी चई पथरनि तव्हां हिन मूं पाणी कढी सघंदव। हुनजो न असां कोन कढंदा मां कढी ॾेखारियांव। चई हा ईअं तव्हां तरीअ ते रखिजो मुकूं ऐं बेदनि खे त बेदा त पाणी थी विया। देव जेके आहे त हेरास जी आहे वञूं भेण। हिन चवंदा मां ॿ टे ॾींहं ते महिमानी तव्हांजी खाईंदुमि हिते रहंदुमि। अहिड़ी ॻाल्हि कोन्हे कुझु बि कोन्हे को मां हिते रहंदुमि। हुनजो त सही आहे भली रहो महिमान आहे असांजो। ऐं पंहिंजे हिसाब सां अंदर में हो टिजनि बि पिया त हे अहिड़ो आहे जेको पथरनि में पाणी थो गॾे असांखे त अलाए छा कंदो। हल रहायूंसि था हिन ॾाढी पए तात हिनखे वॾेरो करे जहिड़ो पए पालियूं। हर शइ खट ते तात पे कयूं। हे ॾाढो सॻो थी पियो ॾंडो थी पियो साईं। नेठि हिकिड़े ॾींहुं हे हपी तपी आया कमकार तूं दे जीअं आया हिनखे चऊं यार भला अॼु तूं हिकिड़ो कमु कर पाणी त भला भरे आहे पाणी कोन हो। हाणे देहनि जो दिलो हिन दरवेश कारियूं खजे। उनजो दिलो ई जहिड़ो 5 मणनि 10 जो हिन खां दिलो ई न पियो खजे। हिन छा कयो जो कोडर खणी ऐं वञी वाह खे खोटणी शुरू कई। हिकिड़ी वंजी हणी ऐं पाणी लोढ़े ऐं मोटी आयो। चवंदो आहे पाणी त कोन भरियईं। जी अड़े मां हल्का फुल्का कमु कंदो आहियां दिलो त अलाए भरिजां। लागी थो शाख काए आहियां पिया पियो सॼी उमिरि। नेठि था हिकिड़ो भॻो थो वञी दिलो भरे आयो। जहिड़ो हिन मूं बेज़ार थिया त भेण साल में या 6 महीननि में इहो कमु कोन थो करे। हल वरी को ॾींहुं थियो हिनखे चवंदो बाबा वञी रसो खणो काठियुनि जी मुठ करे असां थकिजी आया आहियूं त मानदानी कयूं। हाणे देहनि जो हिन यार खां नोड़ी कोन पियो खजे। नोड़ी हुनजो 2 टन मणनि जो गेले ॾींदाड़े नोड़ खणी वञी पहुतो। सुकल 2 टे वण ॾिसी बीठलनि वणनि में नोड़ ॿधी ऐं बीह रहियो। उते बीह रहियो यको कलाक ॿ देहनि ॾिठो यको आयो ई कोन। नेठि हिकिड़ो आग पोयूं त हे वेठो आहे यार अबा वेठो आहे। हे 4-5 वणनि में लागी थो ॿधो अथमि रसो। मूं चयो जंहिं महिल दिलि चयो सट ॾियूं इहे गेलियूं वेंदो वण। नेठि था हुन चयो पोइ मां काठियूं खणी हलायां थो पोइ तुंहिंजी मर्ज़ी अची मुंहिंजो मूड थी वियो मां हिते वेहंदुमि घड़ी खां न। अदा उहो बांगा खयूं हलियो आयो। हिन चयो त वाह वञनि त हिन त मूं बेज़ार थी पिया ॾाढो बेज़ार। हिन तंग कयो आहे न काठियूं थो करे न छा। हिननि प्रोग्राम ठाहियो त भला राति साम्हूं हिन सां कोन विड़ी सघंदासीं हेॾो ताक़त वारा। राति भला हिनखे डंडा हणी मारे विझूं पोइ बसि लाशो हेॾो होॾे करे छॾंदा। हिन लिकी पए ॿुधनि त मारण जो हिन प्रोग्राम कयो आहे। हिन छा कयो टिकर भितर सिरूं हंध में ॾेई ऐं पाण मथे थी वेही रहियो। देहनि जो त प्रोग्राम ठहियलु हो। अधु राति अचे था डंडनि था वठनि बसि। हाणे हुननि खे महसूसु थियो त हाणे मरी वियो आहे का ॻाल्हि ई कोन्हे का। हो सुम्ही पिया। हे बि ठिकर भितर परे करे लत ॾेई पाण में सुम्ही पियो। देह जो उथिया सुबुह ते हे बि उथियो
उन्हनि चयो यार हे जेरो आहे, हिन कुझु बि कोन्हे, को निशानी कोन्हे। हैरत में अची विया ॾाढो, त हे त भेण वॾी ॻाल्हि आहे। ॿियो हिन वरी चयनि यार राति अलाए जो मच्छर हो ॾाढो, त देहनि खे वेतर हैरत लॻी, त यार हेॾा डंडा हयां त हुनखे मच्छर पियो लॻे, वॾी ॻाल्हि आहे। पाण में प्रोग्राम कयूं, हाणे हे घड़ी खनि सुम्हंदो आहे जंहिं महिल मंझंदि जो, इन महिल पाण भॼी हलूं, जे ॾिठई त वञंदा त मारींदो। अदा हिन सुम्हण जो टाइम थियो, हिननि यारनि जो तयारी त अॻे ई लॾो ॿधी ऐं भॻा वञनि पिया। अॻिते वञनि पिया, रस्ते में गिदड़ गॾियूं, मामा काॾे खणी लॾो ॿधो अथव भेण, अहिड़े धरतीअ में? यार अहिड़े हिसाब सां हिकिड़ी अलाए कहिड़ी आफ़त इंसान जे सूरत में लॻे बि माण्हू थो, आहे बि माण्हू, पर अहिड़े ॾाढो असांखे परेशान कयो अथई, अहिड़े हिसाब सां अची रहियो आहे। सो हाणे त असांखे ख़ौफ़ थी पियो आहे त मारे न विझे। हाणे सुणा उहो गिदड़ त दर दर जो फ़क़ीर माण्हू, कॾहिं कहिड़े ॻोठ में कॾहिं कहिड़े में पियो घुमंदो त जानवर आहे, केरु चए हो सुञाणंदो होसि त इहो फलाणो आहे। इहो भेण ॾाढो टिजणो हो हुन ॻोठ में, हर को पियो कुटींदो होसि, ऐं तव्हांखे वरी इन ई जेको आहे परेशान कयो आहे। हलो मां मोटी थो हलां, हलूं सां मां थो हली ॻाल्हायां। हिननि खे यकीन थिए ई कोन, हिननि चयो मोटा हलंदा उहो असांखे मारींदो। ॿुधे ईअं न कर, नेठि गिदड़ जो त सॼो लकायो ॾिठल हो, हुनखे फुखरो पाण ते, हुनजी बि ख़बर आहे हक़ीक़त ई। गिदड़ चयो था ॻाल्हि आहे त ममा हरू भरू तव्हां टिजो था, मूंसां हलो, यकीन कयो मुंहिंजो, अहिड़ो कुझु बि कोन्हे। हुननि चयो न था कुझु बि थी पए, असांखे साह प्यारो आहे, असां कोन मोड़ंदासीं। हिन चइनि हाणे ईअं कयो भला, जेकॾहिं एतिरे क़दुरु ॻाल्हि आहे तव्हांखे यकीन नथो अचे, तव्हां नोड़ खणी अचो, मुंहिंजे ॿधो ॻिचीअ में ऐं पंहिंजे चेलनि में, ठीकु आहे? हलूं था होॾांहुं, अॻ में मां थो थियां, जे कुझु बि न कयो त तव्हांजो भॼंदव त मां त गिलजी गिलजी मरी वेंदुसि, ॻिचीअ में नोड़ूं। हुनखे असल में पक त हुई न, हो जानवर हो, हुनखे पंहिंजी पक ई, इंसान जी अकुल ई त हुनखे ख़बर हुई कोन, न को कंहिं लपेट में आयो। इते हुननि बि सोचियो यार हे जो हे बि पक थो ॾे, पंहिंजो सिर सां ईंदो हले, मुंहिंजे ॻिचीअ में रसो जो, हलो भला हलूं। अदा हुननि हिकिड़े देह रसो ॿधो पंहिंजे चेले में, ऐं हिन जे ॻिचीअ में बहाल। हलो हलां हलो हलां पहुता जी, जीअं जो उन हमराह जे साम्हूं पहुता, वेझो आया त हिन गिदड़ खे हक लॻी, अड़े गिदड़ तोखे त मूं 10 जा पैसा ॾिना न, पोइ 3 वठी थो अची, आए था वठी था भॼनी, वठी जो भॻा उॾाणा त गिदड़ वीचारो गेलिजी गेली मारिजी वियो, बसि रस्ते में मरी वियो हो। त वञी किथे जबलनि में पहुता, साहु खयूं, हे ॾाढो उन देहनि जो जेको सामान माल मता, उहो ग़रीब शख़्स ॾाढो चालाक त हुयो, उते पियो ॾाढो खाधई, वॾेर पई ज़िंदगी, देहनि जी ज़िंदगी हर शइ मौजूदु आहे, देहनि जे ख़ौफ़ खां को ईंदो ई कोन हो, सॼो तर हिन जे हवाले थी वियो। कल्ह ॾिठासीं ॾाढो ख़ुशि लॻा वेठा। हाणे जेकॾहिं हीअ कहाणी पसंदि आई हुजे त मुश्ताक परदेसी जो चैनल ॾिसंदा कयो, ऐं अहिड़ियूं कहाणियूं तव्हां ॾे मोकिलींदा रहंदासीं इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम यार।